ही कार भी चवन था त ऑफिस जी आ, जंहिंजी हालत तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी सघो था। हर मशीनरी कबाड़ करे छॾी आहे इन्हनि। हे ॾिसो, हे गंद खणण वारा जेके आहिनि टापा तबाह थी विया आहिनि। अॻिते वरी मां गाॾी ॾेखारियां पियो। करोड़े रुपयनि जूं गाॾियूं मशीनरियूं हिननि तबाह सफ़ा बर्बाद करे छॾियूं आहिनि। ही टाउन सिजावल जूणे जो आहे। हे साईं MNA खुर्शीद अहमद जूणे जो ऐं मीर नवाबज़ादा नादर अली ख़ान MPA जो तक आहे। ऐं हितां जी हालत ॾिसी सघो था अवां। ही गाॾी ॾिसो, छा ही मुफ़्त में आयल आहे? लखें रुपयनि जूं करोड़े रुपयनि जूं गाॾियूं तबाह थी रहियूं आहिनि। मोहतरम जनाब सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब, ही टाउन सिजावल जूणे जो जी मशीनरी जी हालत ॾिसो। ही अव्हां खे डोज़र ॾेखारे रहियो आहियां। मां पहिरियों भी बार बार पोस्टूं कयूं आहिनि, पर 1000 बार ही मां पोस्टूं करे अव्हां खे ॾेखारींदो रहंदुसि। मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, मोहतरम अदी फरियाल टालपुर साहिबा, ही ॾिसो, ही डोज़र घणे जो हूंदो? तक़रीबन 85-90 लख जो आहे। हे टाउन सिजावल जूणे जो तबाह थी रहियो आहे सिर्फ़ टायरनि जी वजह खां, कुझु लखनि जी वजह खां। करोड़नि जूं मशीनरियूं तबाह थी रहियूं आहिनि। ऐं अव्हां खे मां ही मशीनरियूं बार बार ॾेखारींदुसि त हे सिजावल जूणे जो टाउन सां हालत कई वई आहे। जेको TMO इमरान अली कंबो जेको हिते रखियो वियो आहे ऐं जाली जंहिं भर्तियूं कयूं आहिनि, जेके कंबो बिरादरी पंहिंजी अथसि, उहे हिते जेके जाली आर्डर कढी उन्हनि खे तनख़्वाहूं ॾिए पियो। हिननि मशीनरी जी हे हालत कई आहे जो उहे माण्हू ड्यूटी करण जे लाइ तयारु न आहिनि। हे सिंध लोकल गवर्नमेंट वज़ीर आला सिंध, ही ॾिसो, ही तालुको सजावल जूणे जो टाउन जो डोज़र आहे। पहिरियों भी मशीनरी ॾेखारे चुको आहियां। जेतिरे ताईं सदर पाकिस्तान ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी अदी फरियाल टालपुर साहिबा तव्हां एक्शन न खणंदव, ऐं ही 1000 बार अव्हां खे मशीनरी सोशल मीडिया ते अपलोड करे ॾेखारींदो रहंदुसि। जनाब आला, हर महीने 94 लख रुपया बजट अचे पई, पोइ भी मशीनरी न पई ठहे। ही करप्शन जो वाज़े सबूत आहे। 20-25 ड्राइवर मुक़ररु थियल आहिनि। उहे सिर्फ़ वॾेरनि जे बंगलनि ते ड्यूटी करे रहिया आहिनि। कंहिंजी कार हलाए रहिया आहिनि, त कंहिंजी पिराडो हलाए रहिया आहिनि, त कंहिंजी वीगो हलाए रहिया आहिनि। ऐं ही मशीनरी ॾिसो,